वालेकुम दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं रेगिस्तान जी भिट ते। नंढड़नि सां गॾु निकितासीं चकर ते। दिलि चाहियो पियो तव्हां दोस्तनि ताईं वरी बि मौलवी हाजी अहमद मलाह जा कुझु ॿोल कुझु लफ़्ज़ तव्हां ताईं पहुचाइजनि। सो मौलवी हाजी अहमद मलाह जूं सुठूं खणी हाज़िर आहियूं तव्हांजे दरबार में। मलाह साहिबु चए थो, आओ जीअं अल्हम्दुलिल्लाह अॼु लथम अरमान सभु। आओ जीअं अल्हम्दुलिल्लाह अॼु लथम अरमान सभु। जित घुरी वे यार जानी जाए तो ले जान सभु। तू नज़र में नाज़नीन तू नाज़ कन में बेनज़ीर। तू नज़र में नाज़नीन तू नाज़ कन में बेनज़ीर। हुस्न तुंहिंजे खां हुजनि हूरूं परियूं हैरान सभु। आओ जीअं अल्हम्दुलिल्लाह अॼु लथम अरमान सभु। जित घुरी वे यार जानी जाए तो ले जान सभु। मलाह साहिबु चए थो, गुल हरण हीरा न तो जहिड़ा किथे हूंदा हबीब। गुल हरण हीरा न तो जहिड़ा किथे हूंदा हबीब। बर घुमा तोड़े बहर बाग ऐं बुस्तान सभु। आओ जीअं अल्हम्दुलिल्लाह अॼु लथम अरमान सभु। जित घुरी वे यार जानी जाए तो ले जान सभु। शेर आमद जो अची आख़िर पुनू उन ॻाल्हि ते। शेर आमद जो अची आख़िर पुनू उन ॻाल्हि ते। मस्त ऐं जे इश्क में आलम परियूं इंसान सभु। आओ जीअं अल्हम्दुलिल्लाह अॼु लथम अरमान सभु। जित घुरी वे यार जानी जाए तो ले जान सभु। मौलवी मुर्शिद मलाह जॾहिं लुआरी शरीफ़ में माण्हुनि ॿुधाए त भई हिते हज थींदो त हुन ते हिकिड़ो लिखियलु आहे, मौलवी साहिब जूं सुठूं आहिनि त असीं कुर्बान काबे तां ख़ुदा जे नाम तां सदके। लवारी जी हज खे हुन बिल्कुलु ई रद्द करे छॾियो, चई मको मदीनो आहे, हज उते ई थींदो। असीं कुर्बान काबे तां ख़ुदा जे नाम तां सदके। मरण मंज़ूर मज़हब तां मुहम्मद जाम तां सदके। असीं कुर्बान काबे तां ख़ुदा जे नाम तां सदके। चई मथे ऐं माल जे मुल ते मिलन जागीर जन्नत जा। मथे ऐं माल जे मुल ते मिलन जागीर जन्नत जा। इहो अंजाम आयो त मैं इन्ही अंजाम तां सदके। मरण मंज़ूर मज़हब तां मुहम्मद जाम तां सदके। असीं कुर्बान काबे तां ख़ुदा जे नाम तां सदके। मरण मंज़ूर मज़हब तां मुहम्मद जाम तां सदके। पोइ चई लवारीअ में लटूं वसंदियूं मगर काबो सदा क़ाइमु। चई लवारी में मिटियूं पियूं वसंदियूं, काबो क़ाइमु रहंदो। लवारीअ में लटूं वसंदियूं मगर काबो सदा क़ाइमु। ख़ुदा जे घर मथां घोरूं घसनि ई गाम तां सदके। मरण मंज़ूर मज़हब तां मुहम्मद जाम तां सदके। असीं कुर्बान काबे तां ख़ुदा जे नाम तां सदके। मरण मंज़ूर मज़हब तां मुहम्मद जाम तां सदके। पोइ मलाह साहिबु चए थो, हुकूमत हिक ॿिए पुठियां अखियुनि सां अॼु ॾिसी रहंदी। हुकूमत हिक ॿिए पुठियां अखियुनि सां अॼु ॾिसी रहंदी। न हिकु अहमद चए थो अहिड़ा सवे अहमद उहद जे नाम तां सदके। मरण मंज़ूर मज़हब तां मुहम्मद जाम तां सदके। असीं कुर्बान काबे तां ख़ुदा जे नाम तां सदके। मरण मंज़ूर मज़हब तां मुहम्मद जाम तां सदके। दोस्तो, ही मौलवी हाजी अहमद मलाह जा ॿोल यकीननि तव्हांखे पसंदि ईंदा। तव्हां तव्हांजो मेज़बान सलीम समेजो। तव्हां ज़रूरु मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो, पसंदि कंदो, लाइक कंदो। वॾी महिरबानी, तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे, साथ सलामत। इंशाअल्लाह उमेदनि ते बेड़ा क़ाइमु आहिनि। वॾियूं महिरबानियूं। तव्हांजो मेज़बान सलीम समेजो थरपारकर।